मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। ॿ ॾींहं पहिरियां असां शहीद फातिमा फरड़ो जे लाइ हिकिड़ी पोस्ट रखी हुईसीं। उन में हिकिड़े पीर साहब कमेंट कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त कमेंट कयो अथसि। मूंखे हुनजो कमेंट वणियो। हुन गारियूं ॾिनियूं न, पर हुनजो कमेंट ॾाढो ज़बरदस्त हो। पीर अकबर आहे उहो चवे थो, अच्छा पहिरीं ॻाल्हि त इहा वज़ाहत कंदो हलां त सैयद सादात में ऐं पीरनि में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। उहो हाणे अॼुकल्ह जेके पाण में हिकिड़ो ग्रुप आहे ज़ानियुनि जो हिते हिकु थी विया आहिनि, पर वॾो फ़र्क़ु आहे। ख़ैर, पीर अकबर हिकिड़ो कमेंट करे थो, चवे थो थोका तव्हां असां पीरनि जे लाइ ॻाल्हायो था, असां ते फ़हाशी जा इल्ज़ाम था हणो। तव्हां पंहिंजूं मायूं संभालियूं आहिनि, मुरीद पंहिंजूं मायूं वठी असांजी हवेलियुनि ते छॾे था वञनि। तव्हां पंहिंजूं मायूं संभालियो न, असांखे छो था चओ? ॻाल्हि त पीर अकबर क़माल जी कई आहे। उन सही चयो आहे त बाबा मुरीद पंहिंजूं मायूं संभालनि न। असांजे जो हवेलियुनि ते जवान जवान छोकिरियूं मायूं छॾे वेंदा त पोइ हाणे अंदरि जो कोई सान पलजनि था पिया, जिन जी खोराक ई ॾाढी माना ख़तरनाक आहे, त पोइ उहे कीअं छॾींदा? ऐं इहो मुरीदनि जे लाइ सबक़ु आहे, जेके पीरनि जे हक़ में जुलूस ऐं धरणा था कढनि पिया। त ॻाल्हि त बिल्कुलु दुरुस्त आहे त जॾहिं मुरीदियाणियूं उते पहुचंदियूं त पोइ भले भले त थींदी। उन करे मुरीदनि खे थोरो सबक़ु हासिलु करणु खपे। पोइ वरी पीर अकबर कमेंट में लिखे थो, तव्हांजे मायुनि जा सबूत आहिनि। मूंखे थो चवे हूंदा, ज़ाहिर आहे विडिया जो भरिजंदा त हूंदा न सबूत। त अंदरि जो पीर असद जे जो कमरे मां विडिया निकिता, त ॻाल्हि त पीर अकबर जी सही आहे त असां हाणे तव्हां मुरीदनि जे मायुनि जा विडिया पिया आहिनि, त पोइ सबक़ु आहे वॾो मुरीदनि जे लाइ। पीर अकबर जी ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ कयां थो, मुंहिंजो सलाम आहे पीर खे। यार गारियूं ॾिनई पर चयईं त तव्हांजे मायुनि जा मुरीदियाणी यानी मुरीदियाणियुनि जा विडिया ठहियल आहिनि असां वटि। घणो बक बक कंदो त वरी शो करे छॾींदासीं। सो आउं सम्झां थो इहो वॾो सबक़ु आहे, मुरीदनि खे सम्झणु खपे। सादात हाशमी मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम, क़रीब करबला मज़लूम मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम। सादात उहो जेको हक़ ऐं सच जे लाइ जंहिंजो किरदारु बुलंद ऐं बाला आला हुजे, जो कहिड़ो हुनजे किरदार ते माना ईअं कंहिंखे शक बि न हुजे। आङुर खणण त परे जी ॻाल्हि आहे। असां त उन जा मुरीद आहियूं, अज़ीम शहनशाह मौला गाज़ी अब्बास जा मुरीद आहियूं। उन करे मुर्शिद अहिड़ो कयो जंहिंजो किरदारु एॾो बुलंद ऐं बाला हुजे। हाणे तव्हां मायूं मोकिलियो पीरनि जे हवेलियुनि ते, तव्हांजे मायुनि जा विडिया ठहनि, अजीब क़िस्म जा मुरीद आहियो तव्हां। पोइ लानत मां हुननि ते हाणे न कंदो, हाणे तव्हां मुरीदनि ते लानत आहे मुंहिंजी। पीर अकबर खे मुंहिंजो सलाम आहे, जीअं इहा वाज़ह कयो त बाबा असांजो को बि ॾोह कोन्हे, को ॾोह मुरीदनि जो आहे।